जिन्स बदलाए मर्द मां औरत थियण त ॿुधो हुयो, पर जिन्स बदलाए औरत मां मर्द बणजण जो अनोखो वाक़ियो भारत में साम्हूं आयो आहे। भारतीय रियासत राजस्थान जे भरतपुर ज़िले जे तहसील डेग जे 28 वरहनि जे मीरा देवी सेक्स रीअसाइनमेंट सर्जरी कराए आरव नाले मर्द बणिजी वियो आहे। आरव जो जिन्स तब्दील करण ते चवणु हो त मूंखे मुंहिंजे जिस्म जा उज़वा परेशान कंदा हुआ। मां औरत जे जिस्म में बेचैनी महसूस कंदो हुयसि, पर हाणे जीअं मूंखे जीअणो हुयो मां उअं ई हाणे ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां। 2018 में 4 नवंबर ते आरव 28 सालनि जी उमिरि में नागला मोती ॻोठ मां हिकु नारीअ सां शादी बि कई, जंहिं बाद समूरे मुल्क में इन्हनि जा चर्चा थियण लॻा। जिन्स तब्दील कराए मीरा देवी आरव थियण खां पोइ एतिरो त ख़ुशि आहे जो हुन बिना कंहिं देर जे शादी बि करे छॾी। ॿिए तरफ़ पाकिस्तान में ॿारनि जो गैर वाज़े जिन्स हुजण ते 2 भेनरुनि जो जिन्स तब्दील ऑपरेशन खां पोइ 2 भाइर थियण ते तमामु घणो ख़ुशि आहिनि। इस्लामाबाद मां सर्जरी कराए वापसी गुजरात अचण खां पोइ ॿिन्ही ॿारनि जो चवणु हुयो त असांखे एतिरी ख़ुशी आहे जंहिंजी का मिसाल नथी मिले। ॿिन्ही भाइरनि जो जिन्स तब्दीली जे हवाले सां चवणु हो त असांखे छोकिरियुनि वारा कपिड़ा बिल्कुलु बि सुठा न लॻंदा हुआ ऐं असांजूं आदतूं बि सफ़ा छोकिरनि वारियूं हुयूं। असांजूं 7 भेनरूं 2 भाइर हासिल करे एतिरो त ख़ुशि आहिनि जेके लफ़्ज़नि मां बयानु नथो करे सघिजे। ॿिन्ही ॿारनि जी सर्जरी कंदड़ डॉक्टर अमजद चौधरी जो गैर वाज़े जिन्स बाबति चवणु हो त गैर वाज़े जिन्स वारा माण्हू ख्वाजा सरा न हूंदा आहिनि। जेकॾहिं ॿारनि जी जिन्स वाज़े न हुजे त इन जो इलाजु मुमकिन आहे। ॿिन्ही ॿारनि जो ऑपरेशन इस्लामाबाद जे पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस जे चिल्ड्रन अस्पताल में 12 रुकनी टीम जे सरबराह डॉक्टर अमजद चौधरी कयो। डॉक्टर अमजद जो चवणु हो त मख़सूस उमिरि ताईं पहुचण ते इन्हनि भाइरनि खे माहवारी शुरू न थी, जंहिं ते संदन माउ गुजरात में डॉक्टरनि खे ॾेखारियो। इब्तिदाई टेस्ट खां पोइ मालूम थियो त 2 ॿार एटिपिकल जेनेटिलिया जो शिकार आहिनि ऐं इन्हनि खे जिन्स तब्दीली जी ज़रूरत आहे। इन ज़रिए जिस्म जे जिन्सी उज़वनि खे ठीकु कयो वेंदो आहे। जेकॾहिं वालिदैन महसूसु कनि त इन्हनि जे ॿारनि जी जिस्मानी साख़्त ऐं मख़सूस उज़वा कुझु मुख़्तलिफ़ आहिनि ऐं इन्हनि जो रवैयो बि मुख़्तलिफ़ आहे त फ़ौरी तौरु डॉक्टरनि सां राबितो करियो। ॿारनि में इहो नुक़्स वक़्तु रहंदे ठीकु थी सघे थो, पर इन में देरि करणु ॿारनि जी सिहत लाइ मसइला पैदा करे सघे थो।